रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रम्प ॿीहर अमेरिका जो सदर चूंडी पियो। डोनाल्ड ट्रम्प 538 मां 277 इलेक्टोरल वोट खणी सोभ माणे वरिती। ट्रम्प जे मुख़ालिफ़ डेमोक्रेट्स उम्मीदवार कमला हैरिस 226 वोट खणी सघी। कंहिं बि उम्मीदवार खे अमेरिका जो सदर चूंडण लाइ 270 इलेक्टोरल वोट घुर्बल हुआ। डोनाल्ड ट्रम्प 7 मां 4 स्विंग रियासतनि में उत्तर कैरोलिना, जॉर्जिया, पेंसिल्वेनिया ऐं विस्कॉन्सिन में भी कामयाबी माणी। डोनाल्ड ट्रम्प चूंडनि में कामयाबी खां पोइ अमेरिका जो 47हों सदर बणिजी वियो। ॿीहर सदर चूंडण ते अमरीकी अवाम जो थोराइतो आहियां। अॼु तारीख़ सरजी आहे। अमरीका हाणे नई बुलंदियुनि ते पहुचंदो। अमरीका में सुनहरी दौर शुरू थियण वारो आहे। नए चूंडियल अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो हामिन खे ख़िताब चवे थो, अमरीकी अवाम अहिड़ी कामयाबी पहिरियां कॾहिं बि नाहे ॾिठी। अमरीका खे महफ़ूज़, मज़बूत ऐं खुशहाल बणाईंदो। हू का बि जंग शुरू न कंदो, जंगियूं ख़तमु कंदो। आवाम ते बिजली बिलनि जी मद में वधीक 8 अरब 71 करोड़ रुपयनि जो भार विझण लाइ दरख़्वास्त दाख़िल। बिजली जी विच कंदड़ कंपनी बिजली जे अघनि में वाध जी वधीक हिकु दरख़्वास्त नेपरा में जमा कराए छॾी। दरख़्वास्त हलंदड़ माली साल जे पहिरीं 3 माही एडजस्टमेंट जी मद में जमा कराई पई। नेपरा दरख़्वास्त ते 20 नवंबर ते ॿुधणी कंदी। पाकिस्तानी मैशत बहितरी ॾांहुं वञी रही आहे। व्याज जी शरह में वधीक घटिताई कई वई आहे। पाकिस्तान बहितर अंदाज़ में मुआशी इस्तेहकाम ॾांहुं वधे पियो। वफ़ाक़ी नाले वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो तक़रीब खे ख़िताब चवे थो, करंट अकाउंट खसारे में घटिताई ऐं नाणे जी मटस्टा वारा ज़ख़ीरा वधी रहिया आहिनि। रुपयो बि मुस्तहकम थी रहियो आहे। आकारी अंग अखर हुकूमत जे इसराइती पॉलिसियुनि जा समर आहिनि। वॾे वज़ीर मादली शाह सां एशियाई तरक़ियाती बैंक जे कंट्री डायरेक्टर मिस इमा फैन जी मुलाक़ात। सिंध में एशियाई डेवलपमेंट बैंक जी मदद सां जारी मनसूबनि ते ॻाल्हि ॿोल। ॿोॾि मुतासिरनि जे घरनि लाइ पीअण जे साफ़ पाणी, सफ़ाई सुथराई जे मनसूबनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध सरकार वर्ल्ड बैंक, एशियन बैंक ऐं ॿिनि इदारनि जी मदद सां ॿोॾि मुतासिरनि लाइ महफ़ूज़ घर ठाहे रही आहे। ॿोॾि मुतासिरनि जे 21 लख घरनि लाइ वॉशरूम प्रोजेक्ट जी ज़रूरत आहे। रिसालपुर PAF अकेडमी असगर खान में ग्रेजुएशन परेड की तकरीब। चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्जा की तकरीब में खास मेहमान तौर शिरकत। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर भी तकरीब में शरीक थियो। जनरल साहिर शमशाद मिर्जा ग्रेजुएशन परेड जो मुआइनो कयो। भोजपुर भरिसां जमात थाणे जे अंदरि डेरबेलो पुल वटां लोडर रिक्शा ड्राइवर अगवा हथियारबंदनि मोहम्मद आरिफ अली खे अगवा करे पिया। पुलिस जांच शुरू करे छॾी। मियां साहब वेझो ओटी पीर वट कलर बिरादरी जे ॿिनि धुरनि में छेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो क़तल। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल शेर मोहम्मद कलर जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो।
मुरीद चाक पेचो सिंध पंजाब के दंग वट मुबैना पुलिस मुकाबलो एक ॾोहारी माची पियो पुलिस मौसर पंजाब के भोंग थाने के कचेवारी इलाइक़े में मुकाबले दौरान ॾोहारी शाम रात अठाणी माची पियो पंजाब हुकूमत ॾोहारी मथा 5 लाख रुपया इनाम रखियो हो। ककर भरिसां ज़मींदार जो ज़रे ज़मीन मां लाश हथ वारसन क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। ॻोठ कुंभ शेख में 45 वरनि जे ग़ुलाम मुर्तज़ा शेख जो ज़रे ज़मीन मां लाश हथ कयो वियो। पोती जे वारसन पारां वाक़िए जी जांच जो मुतालबो। कोच गुलाम मोहम्मद भरिसां नौजवान जो वण में टंगियल लाश हथ वाक़ियो आपघात करार इलाइक़े वासियुनि जे इत्तला ते पुलिस पहुची रेलवे स्टेशन कॉलोनी वासी मथन मेघवार जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। भगन भरिसां मीरबाग नाड़े पर ठिंडे साहिबे ते ट्रक जे टक्कर में पोहरित पोत हिकु ॼणो ज़ख़्मी बड़े अस्पताल मुंतक़िल। पोती जी ज़मीर हुसैन नाले सां सुञाणप थी। दिगड़ी भरिसां कोट ते 160 जो रवासी फौजी जवान रोड हादसे में फोत। ज़ीशा जट पेटारू में रोड हादसे में हयाती में वेठो। टंडो जाम भरिसां ॻोठाणनि जो पुलिस ख़िलाफ़ केसा न मोरी वटि एहतिजाजी मुज़ाहिरो टायरनि खे बाहियूं। एहतिजाज सबबि हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ब्लॉक थी वियो। एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि जो चवणु आहे त टंडो जाम पुलिस बासरनि जी वंगार वहंदे संदन नौजवाननि मुनीर ज़रदारी रिज़वान ज़रदारी ऐं बाबर ज़रदारी समेत 6 ॼणनि मथां कूड़ी FIR दाख़िल कई। कूड़ो केस ख़त्म कयो वञे।